हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। जीअं हिकु माता संत वटि डेली अची वेदांत जी कथा ॿुधंदी हुई, पर मञींदी कोन हुई, अमल कोन कंदी हुई, सम्झंदी कोन हुई, सिर्फ़ु ॿुधणु ईंदी हुई। हिकु ॾींहुं हिन जी पोटी 2 महीननि जी गुज़ारे वई। हुनखे महापुरुष वटि खणी आई ऐं हथ जोड़े प्रार्थना करणु लॻी, भॻवान मूंखे ही तव्हां कीअं बि करे कृपा करे जीआरे ॾियो। संत चयसि त तूं का मूर्ख आहीं, मोअल बि करे जीआरिया थींदा आहिनि। तूं डेली कथा ॿुधे थी पई, पर तोखे ज्ञान थियो ई कोन आहे। पर इहो मोह जी मारियल ॿुधे किथे थी संत जी। रुॻो रोए थी पई ऐं चवे पई त कृपा करे जीआरे ॾियो। संत चयो, हिन ॿुधो त घणो आहे ज्ञान सत्संग, पर मनन कोन कयो आहे, मञियो कोन आहे, पंहिंजे हीअं सां हंडायो कोन आहे। आख़िर संत चयसि त चङो ईअं कर, शहर में वञी कंहिं घर मां थोरा कचा चांवर वठी अचे त मां हिन ते छिड़कियां तुंहिंजी पोटीअ मथां, पोइ ही उथंदी। पर चांवर उन ई घर मां वठी अचिजांइ जंहिंजे घर मां कोई भाती मरियो न हुजे, जंहिंजे घर मां कोई भाती मरियो न हुजे, सभु सही सलामत हुजनि। पोइ माई वई हिकिड़े घर वटि ऐं माता खां चांवर घुरण लॻी ऐं चयईं त मूंखे बुक खान चांवर घुरिजनि। माईअ चयसि त बुक छो, भले पाव खान खणी वञ। तंहिं ते हिन चयसि त मां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तोखां। चई भले पुछ। त तव्हांजे घर में सभु भाती सही सलामत आहिनि, कोई मरियो त कोन आहे न? बसि हिन जे चवण जी देरि हुई, माई अची रोवण में छुटकी। चयईं भेण कहिड़ी थी ॻाल्हि पुछईं, हाणे अञा महीनो खान मस थियो, मुंहिंजे नौजवान पुटु शादी कयल हिकु ॾींहं में ई हलियो वियो, कंहिंखे दिलि जो दुख ॿुधायां। तंहिं ते माई चयसि त मां वञा थी पई, चांवर कोता खपनि मूंखे। वरी ॿिए घर में वई ऐं साॻी रीति चांवर जी घुर कयईं ऐं पुछणु लॻी त तव्हांजे घर मां कोई गुज़ारे त कोन वियो आहे, सभु भाती ठीकु सलामत आहिनि न? हिन ईअं ई पुछियो त मस त माई अची ज़ोर ज़ोर सां रुनी ऐं विलाप करणु लॻी। चयाईं भेण कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे, मुंहिंजो हृदय थो फाटे। 15 ॾींहं मस थींदा त असांजे घर मां 3 भाती परलोक पधारजी विया आहिनि। हाणे त घर ई सुनसान थी वियो आहे, ॼण खाइण में थो अचे। असांखे कुझु मिठो ई नथो लॻे, छा कजे? कंहिंखे दिलि जी ॻाल्हि ॿुधाइजे। पोइ त माई चांवर छॾे ईअं ई भॻी। चयईं वञा थी पई, देरि पई थिए मूंखे। वरी 3 घर आई, उते बि साॻियो हाल ॾिठाई। हर को पियो रोए ऐं दाऊं करे। पोइ त माईअ खे पक थी वई, मनन थी वियसि त बराबरि आहे, हर को हिन संसार में हलियो पियो वञे। मां कहिड़ी न मूर्ख आहियां जो संत खे अजायो खणी परेशान कयो आहे। ॾिसो सभिनी जे घर मां वॾा वॾा नौजवान कमाईंदड़ ऐं शादी कयल हलिया विया, बाक़ी मुंहिंजी 2 महीननि जी पोटी कहिड़ी कतार में आहे? तॾहिं चयो आहे, छॾ कूड़ा संग बाणा, हली पस पिरी जा पाणा, पथर छप वलियूं ऐं राय, ॼण इहे त साॻा बाए, मिटलियूं कर लाणा, छब छणनि जा दाणा, छॾ कूड़ा संग बाणा, वरी कर विछाणा। पोइ त माई संत वटि अची हथ जोड़े प्रणाम करणु लॻी ऐं त भॻवान मूंखे माफ़ु करियो, हाणे जेका तव्हां आज्ञा करियो त उते मां हुन पोटीअ खे धरती में पूरी अचां। तो जय सिया। हिंदू धर्म में पंहिंजो को रवाजु आहे, जेको मरंदो आहे न त उनखे साड़ियो वेंदो आहे, पर अगरि मरण वारो शख़्स 3 महीननि खां नंढो आहे त उनखे ज़मीन में पूरियो वेंदो आहे, दफ़नायो वेंदो आहे।
तो जय सियाराम। अगर ये नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथाउनि खे पंहिंजे सां गॾु शेयर कयो। ऐं अगरि तव्हांखे असांजूं अहिड़ियूं ई कथाऊं ॿुधणियूं आहिनि जंहिंमां तव्हांखे लाभ अचे, लाभ पहुचे, त तव्हां असांजे यूट्यूब चैनल दामोदर आत्मज्ञान ते वञी ॾिसी सघो था। बोल दामोदर दास भगवान श्री कृष्ण की।